नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी महांगाई के माल अवाम ते बिजली बम किराए छॾियो आहे। नेपरा बिजली जे अघनि में ₹3.76 फी यूनिट वाध करे छॾी आहे। बिजली महांगी थियण सां वाहिपेदारनि ते 46 अरब 61 करोड़ रुपयनि जो वाधू भार पवंदो। नेपरा जे फ़ैसिले मूजिबि वाहिपेदारनि खां जून में वाधू ₹1.90 फी यूनिट जे हिसाब सां वसूली थींदी, जॾहिं त जुलाई में वाधू 93 फी यूनिट वसूल कया वेंदा, जॾहिं त अगस्त में बि 93 फी यूनिट वसूल कया वेंदा। जून में बिजली के सार्फिन ते माहवार ऐं टिमाही एडजस्टमेंट बार में वॾे इज़ाफ़े जो इम्कान आहे। जून के बिलन में माहवार एडजस्टमेंट जो बार वधी ₹8.14 थियण जो ख़दशो आहे। रिपोर्ट मूजिबि हिन महीने में ॿिनि मुख़्तलिफ़ टिमाही एडजस्टमेंट गॾिजी वेंदियूं, जंहिंसां बिजली की क़ीमत फी यूनिट वधि में वधि ₹65 फी यूनिट ताईं पहुची सघे थी। वाज़े रहे त ॿिया ॾींहं अॻु बि ₹3.49 फी यूनिट बिजली महांगी करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी अप्रैल जे फ्यूल एडजस्टमेंट में इज़ाफ़ो तलब कयो हो। ॿुधणीअ दौरान CPPA जे अमलदारनि ॿुधायो त हू इंडस्ट्रीअ खे जेतिरी गैस मुयसरु आहे एतिरी इस्तेमालु नथी कई वञे। अप्रैल में मौसम जी बहितरी सबबि बिजलीअ जी खपत घटि रही।